नसीराबाद में रिपोर्ट करे है विकी कुमार। सिंध तरक्की पसंद पार्टी STP नसीराबाद तरफा पेट्रोल के अघन में वाद खिलाफ एहतजाजी मुजाहरो। STP तालके नसीराबाद तरफा पेट्रोल के अघन में बेजा वाद उन नतीजे में वधंदड़ महंगाई, फारूक आगरो के दुकान में थियल चोरी खिलाफ नुनारी मोहल्ले का प्रेस क्लब ताईं जबरदस्त एहतजाजी मुजाहरो किया वियो। मुजाहरे की अगवानी पार्टी अगवानन कामरेड आशिक अली नुनारी, मंसूर अली सूमरो, नसीर नुनारी, सजन अली चांडियो ऐं ॿियनि कई। जॾहिं त वॾे अंग में शहरन पिण शिरकत कई। मुजाहिरीन हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खया जिन ते महंगाई खिलाफ नारा दर्ज हुआ। उन मौके ते खिताब कंदे मथियन अगवाणन चयो त आलमी मंडी में तेल जा अघ घट हुजण बावजूद मुल्क अंदर पेट्रोल जा अघ घट नथा कया वञनि, जेका आवाम सां सरासर नाइंसाफी आहे। अॼु जॾहिं आलमी मार्केट में तेल जूं कीमतूं लाथ में आहिनि, तॾहिं बि हुकूमत आवाम खे को बि रिलीफ ॾियण लाइ तयार नाहे। अगवाणन चयो त हुकूमत तरफां पेट्रोल जी कीमतुनि में मुसलसिल वाध सबबि आम माण्हू जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। रोजमर्रा इस्तेमाल जूं शयूं महांगियूं थी वयूं आहिनि, जॾहिं त ग़रीब ऐं विचोले तबके जी आमदनी साॻी आहे। अगवाणन वधीक चयो त पेट्रोल जे अघनि में वाध जो सिधो असर ट्रांसपोर्ट, खाधे पीते जी शयुनि ऐं ॿियनि ज़रूरी शयुनि ते पवे थो, जंहिं करे महांगाई तूफ़ान बणिजी आवाम खे मुतासिर करे रही आहे। इन्हनि हुकूमत खां मुतालबो कयो फौरी तौर पेट्रोल जे अघनि में घटिताई आंदी वञे ऐं आवाम खे रिलीफ फराहम कयो वञे। अगवाणन वधीक चयो त नसीराबाद बदअमनी जो गढ़ बणिजी वियो आहे। कल फारूक आगरो जे दुकान मां चोरी कई वई आहे। पुलिस कख बनी बीणो न कयो आहे। असीं घुर था करियूं त शहर जो अमन अमान बहाल कयो वञे ऐं फारूक आगरो जे थियल चोरी वापसि कराई वञे।